इकबाल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। नाज़रीन अवांखे बिरासटी का ख़बर ॾींदा हलता जीअं त मुंहिंजी धीउ नाहिद मेमण ग़लति सोबत में अची वई आहे। काफ़ी सम्झाइण बावजूद को फ़र्क़ु न पियो आहे, जंहिं सबबु असां सख़्तु परेशान आहियूं। उन करे आउं पंहिंजी न्याणी नाहिद मेमण सां लातालगी जो इज़हार कयां थो। ॻोठ कोट बहादुर जे रहवासी मुख़्तियार मेमण जो पंहिंजी न्याणी नाहिद मेमण सां लातालगी जो इज़हार करियां थो। हू पंहिंजी राज़ ख़ुशीअ सां घरां निकिरी मलूक लाखो सां मीरापुर जी कोर्ट में पसंदि जो परणो कयो आहे, जंहिं तां हू असांजे मथां कूड़ियुनि धमकियुनि जा इल्ज़ाम आणी रही आहे, जेके सभु कूड़ आहिनि। अॼु खां पोइ असांजो संदसि सां को बि तालुक़ु वास्तो न आहे। बुरे भले जी ज़िम्मेवार हू पाण आहे। मुंहिंजो बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे। मुख़्तियार अली मेमण, ॻोठ कोड़ो मेमण।